मोहतरम जनाब साईं सिकंदर अली सदायती सब का बुख न बासे का जे हीअ ते हीअ ज़ात जी जुम्बश कान्हे का मूंसे हले सा जा जी मिठो न लाइके इज़त व एहतराम असांजो तमामु सीनियर खां सीनियर तरीन असांजो साथी अॼोकी महफ़िल जी सदारत कंदड़ सैयद सुभान शाह साबिक़ मरकज़ी सीनियर नायब सदर साबिक़ ज़िले सदर सखर ऐं अॼोकी महफ़िल जो मोर महिमान ख़ासि जंहिंजे एज़ाज़ में तव्हां असां सभु दोस्त हिते गॾु थिया आहियूं मुंहिंजो पीउ मुंहिंजो भाउ साईं अमवाल लाइ महर साहिबु साबिक़ डिवीज़नल सदर पेटियालफ शिकारपुर साबिक़ ज़िले सदर शिकारपुर ऐं संदसि दोस्त साईं असांजो बहादुर दोस्त साईं लियाकत बरोड़ो साहिबु साईं मोहम्मद अकरम अबड़ो साहिबु साईं मेयर खान जमाली साहिबु मुंहिंजो भाउ साईं रफ़ीक अहमद सूमरो साहिबु सैयद मुमताज़ शाह ऐं जेका मुंहिंजी सखर ज़िले जी पीउ में मुंहिंजी सूंहं मथां गॾु वेठी आहे साईं ज़ुल्फ़कार सिमायर साहिबु तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी सभिनी खे मुंहिंजो सलाम। दोस्तो साईं पेटीएल जी इहा जेका तनज़ीम आहे सिंध जो जेको सवाल उस्ताद आहे कुल तव्हां असां तनज़ीमी हिसाब सां पाण में भाउर आहियूं। हिते न को रंग जी ॻाल्हि आहे न को नस्ल जी ॻाल्हि आहे न को ज़ात जी ॻाल्हि आहे न को पात जी ॻाल्हि आहे। उस्ताद जी हैसियत में सभु पाण में बराबरि आहियूं, सभु भाउर आहियूं, हिकु ई सम्झो त पीउ माउ जो औलाद आहियूं। हिते का बि ज़ात पात जी ॻाल्हि कान्हे का। पेटीएल जी तनज़ीम में हिते जेके वेठा आहियूं के दोस्त कनि वक़्तनि ते हिक ॿिए सां पेटीएल जे हवाले सां शिदत सां हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ बि रखिया आहिनि, शिदत सां हिक ॿिए सां मुक़ाबिला बि कया आहिनि। पर हीअ तनज़ीम आहे, हीअ सियासत आहे। कल्ह जा मुखालिफ़ अॼु जा दोस्त कल्ह जा मुखालिफ़ साईं अमवाल आहे महर साहिब सां तमामु घणो असांजो वेझो तालुक़ु रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में अॼु खां 15-18 साल अॻु में साईं सुभान शाह सां मुंहिंजे ॻोठ में साईं जो भतु हुयो। 2007 में साईं उहो असां हितां गॾिजी विया हुआसीं। असांजी बिरादरी वारो पाण में भाइपी वारो असांजो पाण में सुठो तालुक़ु आहे। ऐं पेटीएल जी तनज़ीम जे हवाले सां साईं खे मुफ़ाहिम जो बादशाह बि चयो वेंदो आहे। कई दफ़ा साईं सां ॻाल्हियूं बि थियूं आहिनि, कचहरियूं बि थियूं आहिनि। जंहिं बि हिज़्ब इख़्तिलाफ़ जे दोस्तनि सां कंहिं नाराज़ दोस्तनि सां जेकॾहिं खाबी धुर जो हुजे साॼी धुर जो हुजे उनखे परचाइण लाइ जेकॾहिं को किरदारु अदा कंदो त साईं अमवाल लाइ कंदो, असां वटि बि ईंदो, ॿियनि दोस्तनि सां बि ॻाल्हाईंदो। हीअ तव्हां असां जेका हिते टीम वेठा आहियूं हीअ पंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो जेको दोस्त मुफ़ाहिमत जे बादशाह जे लक़ब सां बि मशहूरु हुजे ऐं उहो दोस्त हाजी शफ़ी मोहम्मद सठी ऐं सिकंदर जतोई जी कैंप में हुजे ऐं ओॾे ऐलान करे। इहा हाजी साहिब जी बि ख़ुशनसीबी आहे, असांजी बि ख़ुशनसीबी आहे ऐं पेटीएल जे तनज़ीम जी बि ख़ुशनसीबी आहे। इंशाअल्लाह ताला असां जेके दोस्त पाण में गॾिया आहियूं साईं जेका असां ते ख़सूसी तौरु हाजी शफ़ी साहिब ते सिकंदर जतोई ते ऐलान करे जेको कुर्ब कयो आहे उहो त आहे घुर त घुरां वटां। जेकॾहिं साईं असांजे हिकिड़ो क़दम मोहबत जो खणी आयो आहे त हाजी ऐं सिकंदर जतोई 100 क़दम साईं ॾे मोहबत जा खणी वेंदा। असां वटि साईं अमवाल जी हैसियत सिर्फ़ु शिकारपुर ज़िले ताईं महदूद न हूंदी। असां वटि साईं अमवाल जी हैसियत जेका आहे उहा फ़ैसिला कोन हैसियत हूंदी। जेको साईं अमवाल आहे हाजीअ खे मूंखे जेको बि हुकुम कंदो असां साईं जे हर हुकुम खे लबे कंदासीं। ऐं साईं मूं असां इहा तवक़ा था कयूं त माज़ी जी जेका मरकज़ी इलेक्शन हुई उन मरकज़ी इलेक्शन में त जेका हिमत कई हुन पासे ॾऊं ज़ाहिरी त साईं इंतज़ार साहिब बि सभिनी जो मौसम आहे उहो बि हुयो, जरवार साहिबु हुयो। पर जेका गठ जोड़ जेका थींदी आहे लॉबिंग थींदी आहे इलेक्शन जे दौरान हिकिड़ा माण्हू होॾो छॾी होॾो आणजनि उहो समूरो सहरो जेको साईं अमवाल महर साहिब ते हो। हाणे त मां ख़ुशनसीबु आहे जॾहिं हाजी साहिबु ऐं असां मां त किनारा कशी जो ऐलान करे वेठो आहियां। उन किनारा कशी जे ऐलान जे लाइ मां वाज़े चयो आहे त असांजा जेके सीनियर दोस्त आहिनि हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु आहे, साईं अमवाल महर साहिबु आहे, साईं फैज़ मोहम्मद लोलाई साहिबु आहे, साईं सुभान शाह आहे। असां पाण वेंदासीं, पाण में कचहरी कंदासीं त कहिड़ा दोस्त मैदान ते आणियूं था, कहिड़ा दोस्त मैदान ते लाहियूं था। ऐं असां थी सघे थो त मतां मरकज़ी पाण वारो जेको उहिदो सियासत थी सघे थो मतां हाजी शफ़ी सां गॾु जोड़ में साईं अमवाल खे करे छॾियां, इहो बि मुमकिन आहे। इहा बि थी सघे थी मतां असां पैनल में जो फ़ैसिलो करे वेठा आहियूं। वधीक जेके दोस्त वेही जेको मशावरत कंदा उहो मशवरे सां हर शइ कंदासीं। हाजी शफ़ी मोहम्मद साहिबु उमिरि ते वञण खां अॻु में साईं ज़ुल्फ़कार सां गॾिजी साईं सरवर सां गॾिजी मां वटि पनो वाकिल आयो, ॻोठ दफ़र में आयो त इहो ऐलान तव्हां वापसि वठो। हाजी साहिबु तव्हां थी अचो। इलेक्शन कमीशन बि हलफ़ खणी वठे, जन सीनियर दोस्तनि जा पाण नाला कया आहिनि उन्हनि सीनियर दोस्तनि सां पाण वेहंदासीं, पाण उन्हनि सां हुते कचहरी कंदासीं
पोइ जेको रस्तो पाण खे सही नमूने सां अॻिते आरियो दोस्तनि जे मशवरे सां कंदासीं ऐं इनशा ताला पेटीएल जी जेका इलेक्शन आहे उहा इलेक्शन अनक़रीब थियण वञे पई। इलेक्शन कमीशन जे हलफ़ जे हवाले सां इंडस्ट्री डिपार्टमेंट सां बि राति ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ हफ़्ते थी सघे थो त इलेक्शन कमीशन बि पंहिंजो हलफ़ खणे ऐं जॾहिं इलेक्शन कमीशन पंहिंजो हलफ़ खणंदी त उहे पंहिंजा ज़ाब्ता इख़लाक़ बि लाहींदी। उन खां पोइ ईद खां पोइ इलेक्शन जी मुहिम जेको आहे उहा तेज़ थी वेंदी। साईं अमाला जी इन ॻाल्हि सां मां एग्री आहियां त पेटीएल जे वेझे माज़ीअ में सिंध जे प्राइमरी उस्ताद खे कुझु कोन मिलियो आहे। ऐं साईं इहा बि ॻाल्हि सही थो करे त सरकार ॼण जे मुंड में बि न आहे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन जो चेयरमैन बाडियूं ख़तमु थी वियूं आहिनि, बाडियुनि खे पंहिंजो इंडस्ट्री डिपार्टमेंट सो कॉल्ड करार ॾेई छॾियो आहे। का बि बाडी कान्हे का। मां जो चवां त मां मुंहिंजी डिवीज़न सदर खे ख़तमु थी वञे 2-3 महीना गुज़री विया आहिनि। मां बि डिवीज़न सदर कोन आहियां। सभु जेके हिते दोस्त ऐं सभु पाण में बराबरि ऐं इक्वल ऐं उहिदो कंहिंजो बि कोन्हे, सभु साबिक़ु उहिदेदार ऐं जेकॾहिं इलेक्शन कमीशन सही थी सम्झे त उहो इलेक्शन जो प्रोसेस बि हलाए। ऐं असां दोस्त जेके सीनियर हुननि खां डिमांड कयूं त सिर्फ़ु 15 ॾींहंनि जे शार्ट नोटिस ते 2 मसइलनि ते हे जेको क्लस्टर असांजे हाणे कीअं विधो वियो आहे इहो त असांजे लाइ एॾो ख़तरनाक आहे जो असांजे तंज़ीम जो वजूद बि ख़तरे में पइजी वेंदो। इहो आहे सर्विस स्ट्रक्चर आहे। इनिशियल अपॉइंटमेंट खां जेको आहे सो रेगुलराइज़ करण जो मसइलो आहे। इन ते जेकॾहिं इलेक्शन कमेटी तहरीक हलाए त पेटीएल या जेके बि साबिक़ु उहिदेदार ऐं साईं अमाला समेत, साईं सिकंदर मां समेत, साईं सुभान शाह समेत, साईं मुमताज़ शाह इलेक्शन कमीशन हुआ, सभु हिननि सां सहकार बि कंदासीं, माली मदद बि कंदासीं ऐं हिननि जे हर हुकुम खे लभे खे बि कंदासीं ऐं भरपूर तरीक़ा हलाईंदासीं। उहा तहरीक जेका हूंदी उहो रिज़ल्ट जॾहिं सभु दोस्त पाण में गॾु हूंदासीं त उहो रिज़ल्ट इनशा ताला तव्हां असांखे फ्रूटफुल मिलंदो। वधीक हिते का तकीर करणी कान्हे का। वरी बि साईं अमाला जा वॾा अहसान, वॾा कुर्ब, किरोड़े अहसान जो साईं अमाला असांखे भाकुर जी प्यार जो पातो आहे ऐं साईं अमाला असांखे सीने सां लॻायो आहे। त इनशा ताला साईं अमाला हाजी शफ़ी सठे ऐं सिकंदर जेतिरी जे कुलनि ते हूंदो, असांजी अखियुनि ते हूंदो। जीअं साईं चवंदो असां हुन साईं हर हालत गॾु हूंदासीं। हो लतीफ़ चयो आहे न त केॾो पको वेसाउ आहे, हली ईंदो हो त कुझु आऊं बेग